हुजूर फरमायो जेके गुजरी विया आहिनि उनके आवाज ॾियो वापस मोटायो उन्हनि या रसूल कीअं उन्हनि खे सॾ कयो चओ हय्या अला खैरिल अमल जेके पोइते दोस्त वेठा आहिनि मुंहिंजा उन्हनि खे चओ हय्या अला खैरिल अमल ॾे अची वञो हज कयो आहे हज लाइ न चयो खैरिल अमल हज का वो खुतबो ॿुधो आहे खुतबे लाइ न चयो खैरिल अमल हाणे रसूल फरमाईंदा हय्या अला खैरिल अमल ॾे अची वञो छा आहे खैरिल अमल जेके गुज़री विया उन्हनि खे सॾ कयो जेके रहिजी विया आहिनि उन्हनि जो इंतज़ार कयो जेके मौजूद आहिनि उन्हनि खे जमो कयो बेदार थीजो थोरो जेके गुज़री विया सॾ कयो उन्हनि खे जेके रहिजी विया उन्हनि जो इंतज़ार कयो जेके मौजूद आहिनि उन्हनि खे जमो कयो बीहर मुतवजो थो कयां जेके गुज़री विया उन्हनि खे सॾ कयो हिकु जेके रहिजी विया उन्हनि जो इंतज़ार कयो ॿ जेके मौजूद आहिनि उन्हनि खे जमा कयो टे हय्या अला खैरिल अमल समझाइण चाहिनि था ऐं खैरिल अमल समझाइण लाइ इंतज़ाम ॾिसो जेके गुज़री विया उन्हनि खे वापसि सॾ कयो हिकु जेके रहिजी विया उन्हनि जो इंतज़ार कयो ॿ जेके मौजूद आहिनि उन्हनि खे जमा कयो टे रसूल इन्हनि टिन्ही खे जमो कयो आहे ऐं जमो करण खां पोइ फरमायो मन कुंतु मौला हो फहाज़ा अलियुल मौला इन्हनि टिन्ही खे जमो कयो ऐं जमो करण खां पोइ फरमायो मन कुंतु मौला फहाज़ा अलियुल मौला तहां उम्मत आयो अली मौला है ठीकु आहे टिन खे जमो कयो टे केर जेके गुज़री विया जेके रहिजी विया ॿ जेके मौजूद हुया जेका शइ गुज़री वञे उनखे चइबो आहे माज़ी जुमिलो ॿुधंदा जेका शइ गुज़री वञे उनखे चइबो आहे माज़ी जेका शइ न आई हुजे उनखे चइबो आहे मुस्तक़बिल जेका शइ मौजूद हुजे उनखे चइबो आहे हाल पोइ तयार आहे दोस्त गुज़री विया माज़ी न पहुता अञा मुस्तक़बिल पहुचंदा मुस्तक़बिल मौजूद आहिनि हाल रसूल टिन शख्सियतनि खे सॾ न आहे कयो रसूल टे ज़माना गॾु कया आहिनि माज़ी मुस्तक़बिल हाल टे ज़माना गॾु करे अली जी विलायत जो ऐलान कयो आहे मन कुंतु मौला हो फहाज़ा अलियुल मौला ऐलान करे ॿुधाइण चाहिनि था त अलियुन वलियुल्लाह का नई ॻाल्हि